जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त आउं अॼु भोतार किरचियूं वटि आयो आहियां ऐं ॿुधो आहे त उहो इलेक्शन में बीहे थो। अचो त इलेक्शन जे लिहाज़ सां असां उन्हनि सां गुफ़्तगू कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ुशि आहियो? ख़ैर साईं जो अल्हम्दुलिल्लाह। हाल अहवाल इलेक्शन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? इलेक्शन जे बारे में इहो चवणु चाहींदासीं त उमेदु आहे त जेको आहे हिन चकर जेको आहे असां खटंदासीं। अच्छा, मूं ॿुधो आहे तव्हां जिते बि वञो था उते तव्हांखे धिका ॾेई कढनि था। हा, उहो त हाणे असांजी दुकानदारी आहे। धिका राज़ी माण्हुनि खे हिकिड़ी नफ़रत पैदा थी वई आहे, पर फ़र्क़ु को नथो पए। पोइ इहे एतिरी नफ़रत, तव्हांजी एतिरी बेइज़ती, इज़त खां त वधीक कुझु बि कोन्हे आहे। पर हिकिड़ो पंहिंजे साथ हाणे इज़त खां वधीक कीअं न आहे। हिकिड़ो 5 रुपया ठहंदा आहिनि, वरी बि जेको आहे असांजे सालनि जी पैदा थींदी आहे। सुठो हिकिड़ो असांजो हिकिड़ो कमु आहे, असां आवाम जी ख़िदमत कंदा आहियूं। तव्हांखे छा थो लॻे त तव्हां हाणे हिन दफ़े बि खटींदव? को फ़र्क़ु ई नथो पए, केॾी बि नफ़रत कनि, भली इहे छा बि कंदा, कुझु बि नथो थी सघे। खटंदासीं असां ई। 5 सालनि खां बाद में तव्हां पंहिंजी मुंडी ॾेखारियो था आवाम खे, पोइ बि तव्हां खटींदव? तव्हांखे माना वहम आहे एतिरो? हलो कहिड़ी पार्टी आहे जेकी असां छॾींदासीं? ॿिए असां हलो हिन पार्टी खे छॾे करे असां ॿी पार्टी में वेंदासीं, ॿी खे छॾे करे 3 में वेंदासीं। हूंदासीं त असां ई न। पोइ हाणे तव्हां माना वेंदा काॾे? एतिरो सिलसिलो ख़राबु करे छॾियो आहे जो आवाम जो पाड़ पटे छॾी आहे तव्हां। आवाम खे असांखे को फ़र्क़ु थो पए? आवाम केॾा बि नारा हाणे केॾी बि न कार करे को, हे भला छा कुझु बि करे सघनि था? कुझु बि नथा करे सघनि। हे रुकी बसि पंहिंजी दिलि में हिकिड़ी नफ़रत रखी अथऊं, बाक़ी त कुझु करे नथा सघनि। छा था करे सघनि? तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे तक में छा छा करायो आहे? मतिलबु कहिड़ियूं जेको आहे तव्हां कंस्ट्रक्शन छा छा करायो? रोड ठाहिराया। अच्छा, उहे रोड मींहं वसनि था ड्रई था वञनि, त पोइ हुन में मुंहिंजो ॾोह त कोन्हे को। हिकाने ॿिए ॾींहं त रोड न ठहंदो न। लाज़मी हिकिड़े साल ठही वियो, 5 साल में हिकिड़ो चकर ठही वियो, त वरी ड्रई थो वञे 5 सालनि में, त वरी ॿिया 5 साल ईंदा, वरी ठाहे ॾींदासीं। साईं पोइ डांबर बि पंहिंजे मुंहुं जहिड़ो विझंदा हूंदो न? ॾिसो त माना हिकिड़ो 5 साल डांबर हुन में रोड बि सुठो कमु आहे, पर हे जेके माण्हू उहे रोडनि ते मींहं थो वसे या नालियूं था कढनि, उहे माना हिन रोड खे किन था करे छॾनि, पोइ हुनजे करे रोड भॼी। साईं जेके तव्हां मां ॾिसी आहियां मेरे त तव्हां जेके स्कूल ठाहिराया आहिनि उन्हनि में जेको आहे सो माना तव्हांजूं मेहूं गॾ वॾ इहे जेको आहे सो माना बदिलो, इन जो छा चवणु चाहींदा तव्हां इन जे बारे में? जेकर पंहिंजे पुटनि खे किथे पढ़ाईंदा आहियो? माना उहे लंडन पढ़ंदा आहिनि, फ्रांस पढ़ंदा आहिनि होॾे। अच्छा, लंडन ऐं फ्रांस जे साइड पढ़ंदा, बाक़ी ग़रीब आवाम उन्हनि जा जेका ॿार आहिनि उहे उते वञी घरनि सां गॾु पढ़नि। पोइ छा सभ खे मां अमीर करे थो सघां? पाण अमीर थी सघे थो? पाण थी सघंदो आहे त पाण महिनत था कयूं न। हे माण्हुनि खे इलाज था कयूं, कंहिंखे को हथ बि न ॾींदो आहे, असां उन्हनि खे पंहिंजी इलाज कंदा आहियूं। उन्हनि माण्हुनि खे इलाज कंदा आहियूं। तव्हां सिहत खाते जे बारे में छा चवंदव? छा मतिलबु तव्हां इस्पतालूं वग़ैरह ठाहिरायूं? इस्पतालूं ठाहिरायूं आहिनि, भला एॾा बीमार आहिनि जंहिंजे हिकिड़े माण्हू खां इस्पताल ठाहिराया। मूं त ॾिठा आहिनि तव्हां जहिड़ा बीमार पिया आहिनि उते पिया आहिनि। उहे 60-65 साल खां मथे हूंदो त उहो लाज़मी उते माना उन्हनि जी ज़िंदगी जा ॾींहं पूरा आहिनि, त उहे उते ई माना गुज़ारे वेंदो न। असां हिकु माण्हू जो त ख़्यालु न कंदासीं। नाज़रीन, मूंखे लॻे थो त हिन दफ़े अलाह कंदो त भोतार किरचियूं जेको आहे सो इलेक्शन मां छो हाराईंदुमि? खटंदुमि मां, हाराईंदुमि त मुंहिंजो भाउ खटंदो। ॾिसूं था, उहो 25 जुलाई ते ख़बर पइजी वेंदी। महिरबानी।